रानीपुर रिपोर्ट सोहराब अली हांबी बलोच मूजिब ख़बर शेयर कई पिया। सिंधु बचाओ कमेटी गंबट पारां तकरारी कैनालन खिलाफ़ गंबट जे अबल वाखा पैदल रैली कढी वई। रैली में हज़ारनि जी तादाद में मुख्तलिफ़ सियासी पार्टी, क़ौम परस्तन, सिविल सोसाइटी, ताजरन बिरादर, वकील बिरादरी, शाइरन, अदीबन, शागिर्दन, हारिन, नारिन, सोशल वर्करन वॾे अंग में शिरकत कई। ख़बर मूजिब त सिंधु दरिया बचाओ कमेटी गंबट पारां कामरेड निसार अहमद अबड़ो जी अगवानी में गंबट जे अबल वाखा रैजल अली शाह ताईं हज़ारनि जी तादाद में पैदल रैली कढी वई। हिन रैली में सिंध जे सियासी समाजी अगवाननि, क़ौम परस्तन, वापारिन, वकीलन, सिविल सोसाइटी, शागिर्दन, फनकारन, अदीबन, शाइरन, हारिन, नारिन वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं कामरेड निसार अहमद अबड़ो जमाल मोहम्मद खोड़ो पारां आयल सिंध जे नाले वारनि सियासतदाननि जी आजिया कमी ऐं गंबट अवाम सां समुंड जीअं उथली पियो ऐं विक विक ते कैनाल नामंजूर जा नारा गूंजंदा रहिया ऐं हज़ारनि कारकुननि जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड हुआ। कैनाल नामंजूर जा नारा लिखियल हुआ। उन अवामी मेयर जे समुंड खे ख़िताब कंदे अलीम आदिल शेख, मौलाना रशीद महमूद सोमरो, इस्माइल अली शाह, रशीद सरदार, मौसम अब्बास अब्बासी, सैयद ज़ैन शाह, हैदर शहानी, कामरेड निसार अबड़ो, जमाल महमूद खोड़ो, नेमतुल्ला खोड़ो ऐं ॿियनि चयो त सिंध जो जियापो आहे ऐं वफ़ाक़ सिंधु दरिया ते गैर क़ानूनी कैनाल कढी असां सां दुश्मनी करे रही आहे ऐं सिंध जूं लखें एकड़ आबाद ज़मीनूं गैराबाद करणु चाहे थी, जेको हर सिंधी इहो कॾहिं बि बर्दाश्त न कंदो।